नवाज न्यूज़ में भलीकार आया संझा से धल्ला से हेडलाइंस तरफ। तकबंदिन जो कम शुरू कयो वियो आहे जेको मार्च ताईं मुकमल थी वेंदो। मकानी चूंडुनि लाइ इलेक्शन कमीशन जूं महीने में चूंडूं कराइण जो चयो आहे। सिंध हुकूमत तयारी करे रही आहे। सिंध कुदरती वसीलनि सां मालामाल आहे पर वफ़ाक़ी हुकूमत सिंध खे हक़ न ॾेई रही आहे। वफ़ाक़ी हुकूमत जी नाअहली सबबि मुल्क में महांगाई उरूज ते पहुतल आहे। भाण कणिक ऐं खंड अणलब आहे। भाण जी पैदावार घटि थियण सम्झ खां ॿाहिरि आहे। जी कणिक गुम थी वई हुई तीअं हाणे भाण बि गुम थी वियो आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी की क़यादत में लॉन्ग मार्च करे PTI हुकूमत के घर भेड़ो कंदासीं। वरी वज़ीर सैयद मुराद शाह जूं सेवण ऐं भान सैदाबाद में मीडिया सां ॻाल्हियूं। NCOC मुल्क में कोरोना की 5 लहर ओमिक्रॉन जा केस वधण खां पोइ SOPs ते सख्ती सां अमल दरामद कराइण ऐं पाबंद लगाइण शुरू करे छॾियो आहे। डॉमन ऐं पब्लिक ट्रांसपोर्ट में खाधो खाइण ते 17 जनवरी खां मुकमल पाबंदी लागू। सिविल एविएशन के उडाम दौरान मास्क इस्तेमाल ऐं ॿियनि SOPs ते अमल दरामद यकीनी बनाइण जी हिदायत। सिंध में ओमिक्रॉन जे वधंदड़ केसिस खे मुंहुं ॾियण सूबाई हुकूमत सां सहकार कयो वेंदो। NCOC पारां तालीमी इदारनि अवामी हंधनि ऐं शादी हॉल्स में NPIs बाबति 17 जनवरी ते ख़ासि इजलास तलब कयो वियो। इजलास में तालीम ऐं सिहत वारा सूबाई वज़ीर शिरकत कंदा। कोरोना वायरस की 5 लहर ओमिक्रॉन जा केस वधण बावजूद सिंध में तालीमी इदारा खुले रखण जो फ़ैसिलो। वरी वज़ीर सैयद मुराद शाह की सदारत हेठि सूबाई टास्क फोर्स के इजलास में फ़ैसिलो कयो वियो त सूबे में तालीमी सरगर्मियूं जारी रहंदियूं। अवामी हंधनि ते मास्क पाइण लाज़मी करार ॾिनो वियो। जेको सरकारी मुलाज़िम मास्क न पाईंदो उन ते ॾंड विधो वेंदो। ॾंड में हिकिड़ी जी पघार जी कटौती करण जी तजवीज़ ॾिनी वई। शादी तकरीब में खाधो बॉक्स में ॾियण जी हिदायत। मार्केटुनि में रुगो वैक्सीनेटेड माण्हुनि जी दाख़िला जी इजाज़त हूंदी। इंतज़ामिया खे वैक्सीनेशन कार्ड चेक करणु लाज़मी हूंदो। समूरनि सरकारी तोड़े ख़ानगी अस्पतालुनि जो सर्वे कयो वेंदो। वैक्सीनेशन मुहिम पूरे सूबे में तेज़ करण जो फ़ैसिलो कयो वियो। सॼे मुल्क में कोरोना की बुलंद तरीन शरह कराची में रिकॉर्ड कई वई आहे। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान कराची में कोरोना की शरह 25.30 सैकड़ो रिकॉर्ड थी आहे। हैदराबाद में कोरोना केस की शरह 5.12, गिलगित बल्तिस्तान में 4.8, मुजफ्फराबाद में 11.90, मीरपुर ऐं 2.17, इस्लामाबाद में 6.95 सैकड़ो, रावलपिंडी में 9.94 सैकड़ो रिकॉर्ड कई वई। सिंध हुकूमत सिंध कार्ड खेॾी रही आहे। सिंध जी अधु गैस ते पाइप में विझण जी क़ाबिल नाहे हूंदी। सिंध मां निकिरंदड़ गैस सिंध में ई इस्तेमालु थींदी आहे। तवानाई वारे वफ़ाक़ी वज़ीर हमाद अज़हर जी इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस चवे थो PTI हुकूमत 3 सालनि में बुनियादी सुधारा आंदा आहिनि। मुल्क में सनअतुनि ऐं एक्सपोर्ट खे हथी मिली आहे। गवर्नर स्टेट बैंक के हटाइण जो इख्तियार वफ़ाक़ी हुकूमत वटि हूंदो आहे। स्टेट बैंक जा समूरा असासा हुकूमत जी मिल्कियत रहंदा। परवेज़ खटक असांजो वॾो आहे, उनखे ॻाल्हाइण जो हक़ आहे। गैस कनेक्शन जे मामले ते परवेज़ खटक खे ब्रीफिंग ॾिनी वई जंहिं बाद हू मुतमइन थियो। परवेज़ खटक अवामी नुमाइंदे तौरु पंहिंजे तख़्त में गैस जो मामलो उथारियो हो। मिठी में सिंध जे रांदियुनि वारे खाते पारां जारी स्पोर्ट्स फेस्टिवल ऐं जीप रैली जो ॿियो ॾींहुं प्रोडक्शन कैटेगरी जे 48 गाॾियुनि विच में 120 किलोमीटरनि जे फ़ासिले वारे मुक़ाबले जो मरहलो मुकमल थी वियो। जीप रैली जे मुक़ाबलनि बाद उठनि घोड़नि जी डोड़ ऐं सक़ाफ़ती रांदि जा मलमलाके जा मुक़ाबला। कराची में गोदाम की खोटाई दौरान जंगी हथियार ऐं गोला बारूद बरामद। सेंट्रल ज़िले जे पुलिस ओल्ड सिटी एरिया में गोदाम की खोटाई करे ज़मीन अंदर पूरियल वॾी तादाद में हथियार, गोला बारूद ऐं हेलीकॉप्टर, टैंक समेत ॿियनि हथियारनि जा ज़ंगी वयल पुर्ज़ा बरामद करे वरिता। DSP न्यू कराची मुइनुद्दीन मौजूब बरामद थियल हथियारनि में पुराणियूं राइफलूं, पिस्टल, ड्राइवर, एंटी टैंक, एंटी एयरक्राफ्ट, रॉकेट लॉन्चर ऐं एंटी टैंक गन समेत ॿियनि हथियारनि जा पुर्ज़ा शामिल आहिनि। बरामद थियल हथियार जंगियुनि में इस्तेमालु कया वेंदा आहिनि।
This headline news is brought to you by कुछ रिश्ता ठहंदा ही आहिनि हिक ॿिए जे लाइ, जीअं ज़ीरा प्लस आहे चांहि जे लाइ। हैदराबाद में पहली बार 4 स्टार होटल की पुरआसाइश जिंदगी। मिलन फूड पेश करते हैं एक शानदार ऑफर, यानी हर बिरयानी पैक के साथ एक चम्मच बिल्कुल फ्री। मिलन मसाले, जायकों की असली पहचान। अब रूखे और बेजान बाल कभी भी नहीं। लैला आमला हेयर ऑयल, प्रोडक्ट बाय लैला कॉस्मेटिक्स। खूबसूरत रहना अब इजी फ्रेश।